ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं कंडियारो मां, जिते बासरन पारां प्लाट ते कब्ज़े ख़िलाफ़ हिंदू बिरादरी पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। एहतजाज जे हवाले सां लाइन ते मौजूद आहे काश टीवी जो नुमाइंदो सैयद असद अब्बास शाह। जी असद शाह, मुज़ाहिरीन जो कहिड़ो मुतालबो आहे? जी कंडियारो में बासर पारां प्लाट ते कब्ज़ो करण ख़िलाफ़ दीवान बिरादरी जे माण्हुनि पारां दीवान जय कुमार, ज्ञानचंद, मनोज कुमार, संतेश कुमार जे अॻवानी में नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि चयो त कंडियारो क़ौमी शाहराह ते जय कुमार जो ज़ाती प्लाट आहे, जंहिंजो रिकॉर्ड पिणु मौजूदु आहे। प्लाट भरिसां हिकु बासर आशिक़ बिरोही जी ज़री ज़मीन आहे, जीअं असांजे प्लाट ते कब्ज़ो करे छॾियो आहे। हिननि जो चवनि त बासर जे ज़ुल्म ख़िलाफ़ हिननि अदालत में पटीशन दाख़िल कराई आहे, जंहिंखां पोइ बहितर मछिजी पियो आहे। असांखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं धमकियूं ॾेई रहियो आहे, जंहिं सबबु हू सख़्तु परेशान आहिनि। हिननि चयो त बासर प्लाट ते अॾावतूं पिणु करे रहियो आहे, तंहिं बावजूदि संदनि केर बि दावा ॿुधण वारो न आहे। हिननि वस वारनि खां मुतालबो कयो त प्लाट तां कब्ज़ो कराए बासरनि ख़िलाफ़ क़दम खयो वञे। जी